घोटगी में बिजली चोरनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं तेज़ बक़ायाजात ख़िलाफ़ सेप्को अमले जो ग्रैंड ऑपरेशन जारी। सेप्को अमलदारनि रोज़ जी बुनियाद ते मुख़्तलिफ़ पार्लरनि में पहुची कार्रवाइयूं बिजली चोरनि में थिलो। सेप्को जे एक्सीएन मियां निज़ामुद्दीन पीरज़ादो, SDO 2 ग़ुलाम अकबर दायो, लाला यूसुफ पठान, ज़ाहिद हमीद कुरैशी, शहज़ादो कोरी, अली गौहर मेमण, ज़मी चाचड़, मीर हसन मलक ॿियनि जी अॻवाणी में बिजली चोरनि ख़िलाफ़ मेमण मोहल्ला, लाला मोहल्ला, लाखा मोहल्ला, एवाण मोहल्ला, मेन चौक ऐं ॿियनि इलाक़नि में डायरेक्ट हलंदड़ कनेक्शन ऐं बक़ायाजात रखंदड़ सार्फ़िन ख़िलाफ़ कार्रवाइयूं। इन मौक़े ते सेप्को जे अमलदारनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इहो ऑपरेशन रोज़ाना जी बुनियाद ते जारी रहंदो ऐं डायरेक्ट बिजली चोरनि ते FIR कराए डिटेक्शन बिल चार्जिस कई वेंदी। डायरेक्ट बिजली लाइन हलाईंदड़नि खे बख़्श न कयो वेंदो। असीं पंहिंजे सार्फ़िन खे बहितरीन ऐं सुठी सर्विस मुहैया करण लाइ ॾींहुं राति महिनत करे रहिया आहियूं। रोशन पाकिस्तान ऐं रोशन सिंध सेप्को जी अवलियन ऐं पहिरीं तरजीह आहे। असांजा कस्टमर सर्विस सेंटर बहाल आहिनि। इंशाअल्लाह असां घोटकी जे शहरनि खे सेप्को जी बहितरीन सर्विस मुहैया कंदासीं। होॾां ॿिए पासे सेप्को अमले पारां राति जी ऊंदाही में अनवराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में एक्सीएन मियां निज़ामुद्दीन पीरज़ादो, SDO 2 ग़ुलाम अकबर दायो जी अॻवाणी में बिजली चोरनि ऐं बक़ायदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कंदे 50 खां मथे गैर क़ानूनी कनेक्शन काटे गैर क़ानूनी लॻल तारूं पंहिंजी तहवील में वठी बिजली चोरनि जा नाला नोट कया विया, जंहिं मथां केस दाख़िल करे कार्रवाई कई वेंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।